बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम सब मेहरान में आऊं या तहांजी मेज़बान तेरी बुआण है नाज़रीन सबको अॻु में जेको अॼु जुमे जो भला रोॾी तव्हां सभिनी खे बरकत वारो ॾींहुं मुबारक हुजे ख़ासि तौर ते जुमे जी असांजी कुझु अहिड़ी एक्टिविटीज़ असां रखंदा आहियूं जूं त नेकी जा कम जे असांजे ख़ासि तौर ते कंहिंखे कुझु ॾियणो हुजे या पंहिंजा घर जी सफ़ाई हुजे ऐं ख़ासि तौर ते नह वग़ैरह असां वठंदा आहियूं त उन्हनि में असांखे छा थींदो आहे सवाबु मिलंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं त जुमे जे हिकिड़े भलारे ॾींहं ते कुझु निमाज़ सां गॾोगॾु कुझु अहिड़ी चङाई ऐं भलाई जा कम रखी छॾंदा आहियूं जिते अलाह साईं इलाही वधीक ख़ुशि थींदो आहे ऐं डबल ट्रिपल ॾींहं ते माना हिकिड़ो बोनस डे असां जीअं जी कुझु कॉम्प्लीमेंट्री में का शइ मिली वेंदी आहे त इंसानु ख़ुशि थींदो आहे न त उन हवाले सां जुमे जो असांजो ॾींहुं जेके हर नेकी खे असांखे डबल प्लस ट्रिपल करे जेको अलाह साईं असांजे अमाल नामल में लिखी छॾींदो आहे पर उहे बि जेको आहे जुमे जे भलारे ॾींहुं कोई अलावा बि जेको असांखे हर वक़्तु कुझु भलाई जो कमु इवन की अगरि तव्हां फिज़िकली नथा करे सघो त पंहिंजे ख़ासि तौर ते कोई अहिड़े एक्ट सां यकनमी नथा करे सघो त पंहिंजे अल्फाज़नि सां कंहिंखे ख़ुशी ॾियो कंहिंजे चहिरे ते जेका मुर्क आणींदो उहो बि वॾो वॾो सवाबु आहे ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम सभु महिरान सां तावन कयो आहे लू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर जेको तव्हां घरु वेठे खटे सघो था करोड़पति 1 करोड़ रुपए जो इनाम ऐं ख़ासि तौर ते हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां ॿुधाईंदी हलां लू जो को बि नंढो प्रोमो पैक वठंदा उन जे पोइ हिकिड़े सिल्वर कलर जी पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो करोड़पति बणिजी वञो हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो बान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे हिकिड़ी जेका ॻाल्हि हूंदी आहे न हुन में हमेशह इंसानु थोरो हेज़िटेट थींदो आहे कंहिंसां का ॻाल्हि न करण लाइ तव्हां तरीक़ो सवलो तव्हांखे ॿुधां त टपाल मेज़बान जी चांहि जो कप हुनखे पीआरे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि जेको पंहिंजे करियर ऐं पंहिंजे सराउंडिंग नए प्रोजेक्ट्स जे हवाले सां ॿुधाईंदा आहिनि चाहे हू पंहिंजी फील्ड सां उन्हनि जो कहिड़ो बि एजुकेशन सां हुजे या ज़रात सां हुजे नई नई शयूं इन्वेंशन ख़ासि तौर ते इंटरटेनमेंट जी अगरि ॻाल्हि हुजे त इंटरटेनमेंट ॾिसो मेहरान टेलीविज़न या ॿिया बि जेके फर्दर मुख़्तलिफ़ जेके आहिनि सोशल मीडिया ते जेकी परफॉर्मेंस पंहिंजनि इंसाननि खे एंटरटेन करण लाइ हिकिड़ी वॾी वॾी महिनत कनि था अॼु इंटरटेनमेंट जो दौर इहो थो हले त सभु कोई कॉमेडी जे पुठियां आहे त छो त ॾिसो कोरोना जे हवाले खां वरी ॿिया फ्रस्ट्रेशन जे हवाले खां महांगाई जे हवाले खां इंसानु जेको हर कोई जेको आहे हींअर परेशान लॻो पियो आहे ॾिसण सां इन हवाले सां जेको सभु कोई परेशान लॻा पिया आहिनि त उन में हिकिड़ो वॾो किरदारु जेको आहे असां सभिनी खे रिलीफ कंदो आहे उहो एंटरटेनमेंट जी दुनिया हूंदो आहे उन में कॉमेडी ड्रामा हूंदा आहिनि कॉमेडी कैरेक्टर्स हूंदा आहिनि त उन सां असांजे प्रोग्राम में बहितरीनु जेके आहिनि एक्टर बि आहिनि डायरेक्टर बि आहिनि भिटाई आर्ट काउंसिल जा जेके आहिनि सदर बि आहिनि जेके न एतिरा जेतिरो बि मूं हुननि जो हवालो हुननि तव्हां सुञाणिया हूंदो त जो त नाज़रीन उन्हनि खे भली कार कंदासीं रफ़ीकी साणी साहब तव्हांखे भली कार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं आहियो काफ़ी टाइम खां पोइ असांजे प्रोग्राम में शामिलु थियो तव्हांजी महिरबानी बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां ज़बरदस्त आहियां ऐं तव्हांजी महिरबानी अॼु जुमे जे हिन भलारे ॾींहं ते तव्हांजो हुकुम थियो असीं हाज़िर थी विया आहियूं बिल्कुलु ख़ुशी थिए थी तव्हां पंहिंजे ख़ासि तौर ते अच्छा भला छाजे करे तव्हांखे सॾायोसीं इहो त तव्हांजे ज़हन में हूंदो शख़्सियत जेकियूं नाले वारी जेकियूं यकीनन अॼु छा आहे त असांजो तमामु हिकिड़ो वॾो लीजेंड आशिक़ आरबाणी साहिबु उनजो कल्ह इंतकाल थी वियो आहे अॼु जुमे जे भलारे ॾींहुं जुमे नमाज़ खां पोइ उनजी तदफ़ीन बि आहे त इन हवाले सां हिकिड़ी एॾी वॾी शख़्सियत आशिक़ आरबाणी साहिबु एॾी वॾी शख़्सियत ऐं मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटी उहो उनजो विछोड़ो थी वियो त इहा जेका जुदाई आहे सा उन न सिर्फ़ु मूंखे पर सभु जेके हिन मुल्क जा माण्हू उहे ॾुखारा आहिनि शोबिज़ जा माण्हू उनजा दोस्त उनजी फैमिली उनजा स्टूडेंट्स त सच पुछो त आशिक़ आरबाणी साहिब जो जेको मौत आहे जेका जुदाई आहे जेका मुंतक़िली आहे त उन जे करे हिकिड़ो सदमो रसियो आहे त इन हवाले सां अॼु मेरान टीवी उनखे यादि पई करे ऐं हिन हुनजो पंहिंजो बि हिकिड़ो कैरेक्टर रहियो जॾहिं जॾहिं ही 2008 में मेरान टीवी ऑन एयर थियो त उन में आशिक़ आरबाणी साहिब जूं पंहिंजूं ख़िदमतूं बि आहिनि मेरान टीवी ते अची हुन मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट कया मुख़्तलिफ़ ड्रामा
कॉमेडी ड्रामा डायरेक्ट कया छा हुन जो मूड मिजाज लतीफ़ा जेके चए चटो स्टाइल में एॾो त हुन माण्हू जो कमु ॾिसो राइटर पोएट एक्टर डायरेक्टर बेस्ट फोटोग्राफर तव्हां ॾिसो न पहिरीं ॻाल्हि त सिंगर बि हुया हू सभ खां पहिरीं त हू हिकिड़ो सुठो भलो उस्ताद हो ठीकु आहे आर्ट ऐं डिज़ाइन में हुन जो प्रोफेसर हो ऐं 1960 खां वठी हुन रेडियो ते अचणु शुरू कयो ठीकु आहे हुन पंहिंजो 60-65 वारे दौर में अची रेडियो ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया होस्टिंग कई ऐं उते सदाकारी कई ठीकु आहे उतां हिकिड़ो दौरु हुनजो रेडियो ते कमु करे 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 अच्छा हीअ पंहिंजी जवानी में बि हिकिड़ो हसीन ख़ूबसूरत माण्हू हो ऐं उन दौर में फ़ोटू जी केॾी वॾी अहमियत हूंदी हुई ऐं कैमरा जेके हूंदा ई न हुआ न तमामु थोरनि माण्हुनि वटि कैमरा हूंदा हुआ त हिन वटि उन दौर में बि हिकिड़ी ज़बरदस्त कैमरा हूंदी हुई ऐं हीअ फ़ोटुनि जो ॾाढो शौक़ीन हूंदो ऐं क्लास जो फोटोग्राफर बि हुन जा जवानी जा फ़ोटू अॼु बि माण्हू ॾिसे थो त रश करे थो यार हे को वॾो को फिल्म स्टार आहे यानी की फोटोग्राफर वरी हुनजो रेडियो सां ताल्लुक़ वरी पोइ अब्दुल करीम बलोच साहिबु हुनखे सॾायो PTV ते ऐं जॾहिं PTV ते हुते वियो त उते हिन वञी मुख़्तलिफ़ ड्रामा कया प्रोग्राम कया पर स्पेशली आशिक़ आरबाणी साहिबु जेको आहे हुनजी सुञाणप आहे PTV ते उहा आहे चेचिटो हालांकि हुन उते हमरचो में बि कमु कयो हुन उते सुञाणप ड्रामे में बि कयो कुझु ॿिया हुन PTV तां ड्रामा कया उर्दू ऐं सिंधी पर हुनजी जेका शख़्सियत हुनजी जेका सुञाणप हुनजो जेको नालो हुनजी शोहरत उहो चेचिटो बणियो अच्छा हाणे चेचिटो में आम माण्हू त सिर्फ़ु हुनखे एक्टिंग कंदे ॾिसंदो हो पर सची ॻाल्हि इहा आहे त आशिक़ आरबाणी साहिबु लातादाद चेचिटो जा फनी ख़ाका तहरीर पाण लिखिया यानी नालो सहर कुरैशी साहिबु ऐं मुख़्तलिफ़ ॿिया राइटर उन्हनि जो हलंदो रहियो उन्हनि जो बि वॾो कमु हो पर काफ़ी सारा स्क्रिप्ट हिन पाण डिज़ाइन कया ऐं वरी स्क्रीन ते अची हिन जेको सो मज़ा शुरू कयो ऐं उन दौर में उहे जेके ॻाल्हियूं यानी की हिकिड़ी चोंडड़ी हिकिड़ी ॻाल्हि बि कजे इशूज़ खे हाईलाइट कजे त उहो चेचिटो जो उनखे हो मज़ा में हाईलाइट कंदा हुआ ऐं मंज़र ते आणींदा हुआ माण्हुनि खे अवेयरनेस मिले न हुन सां यानी उहो हिननि जो जेको स्क्रिप्ट हो जेका ॾाप हिननि जी जेका ज़हानत उहा कमाल जी हुई अच्छा वरी इहो साॻियो माण्हू शाइर बि हो आशिक़ आरबाणी साहिबु ख़ूबसूरत शाइर बि हो हिन जा 3 किताब उहे तहरीर चलो इन्ही ते मज़ीद अञा कंटिन्यू कंदासीं हिननि जो आरबाणी साहिब जो हिकिड़ो मशहूरु गीत असां वटि जेको लाइब्रेरी में पियल आहे जेको पाण उन्हनि परफॉर्म कयो पाण ॻायो आहे उन्हनि खे अॼु महिरान टेलीविजन जी लाइब्रेरी में मौजूदु आहे अॼु महिरान टेलीविजन उनखे ट्रिब्यूट पेश कंदी हलूं था उहे जेको उन्हनि जो गीत ॾिसूं था ॿुधूं था ॻायूं था इंजॉय कयूं था ऐं अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे यकीनन वॾो लॉस आहे अचो त नाज़रीन इहो जेको आरबाणी साहिब जो हिकिड़ो ख़ूबसूरत इहो गीत उन्हनि जी यादि में उन्हनि खे यादि करे उनखे भेटा था पेश कयूं वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन किया लू जो सभिनी खणी लातादाद इनाम 1 करोड़ मौक़ो हासिल करण जो हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां लू जो को बि जेके प्रोमो पैक वठंदा चाहे हू टाइगर टक ज़ीरा गाला कैंडी या बेकरी बिस्किट्स हुजनि या बेकरी नान खटाई हुजनि इन्हनि सभिनि में इहा ऑफर मौजूदु आहे उहो इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो पंहिंजो को बि पसंदीदा जेको उहो फ्लेवर जेको प्रोमो पैक वठी अचो ऐं हीअ सभु इनामात हासिल कयो ऐं हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे नाज़रीन यकीनन आरबाणी साहिब जो ही जेको ख़ूबसूरत कलाम जेको आहे अहिड़े ज़माना तव्हां यकीनन उन इंजॉय कयो हूंदो ॿुधियो हूंदो केतिरो ख़ूबसूरत आवाज़ु हुयो केतिरो सुरीलो म्यूज़िक हुयो महिरान टेलीविजन उनखे भेटा पेश कई असांजी इन लाइब्रेरी में इहो जेको उनजो कलाम मौजूदु हुयो यकीनन अहिड़ा लेजेंड वाक़ई हिकिड़ो ख़ासि मख़सूस माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे अलाह साईं एतिरी मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटीज़ ठाहींदो आहे जंहिंमें हर एंगल में हू परफेक्ट हुजनि ऐं ॾिसो इंसान जी हयाती केतिरी हूंदी आहे इन में जेको बहितरीनु जेको किरदारु कमु करे हूंदो आहे त पोइ इंसानु उहो ई यको ॻाईंदो आहे त कोशिशि कंदा कयो त अहिड़ा नाला
ताला इन्हनि इंसाननि जहिड़े ठहण जी बणण जी कोशिशि कयूं पंहिंजे पंहिंजे फील्ड जे हवाले सां। पाण जीअं त नाज़रीन इन दौरान असां सां हिकिड़ा ॿिया गेस्ट बि असांखे हिननि जॉइन कयो आहे। अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं। बहितरीन जेके आहिनि असांजे सिंध जा वॾा जेके आहिनि नात ख़्वान आहिनि, अचो त नाज़रीन उनखे भलीकार कयूं। नाले मिठो महचर साहिबु, तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू, अल्लाह जी महिरबानी। ठीकु आहियो? सभु ख़ैरु लॻो पिया? बिल्कुलु ठीकु ठाकु। सभिनी ॾिसंदड़नि खे जुमे जे भलारे ॾींहं जूं लख लख मुबारकूं। ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि मुबारकूं हुजनि। ख़ासि तौर ते जुमे जो भलारो ॾींहुं जॾहिं स्टार्ट थींदो त अजीब सी हिकिड़ी ख़ूबसूरत कैफ़ियत हूंदी आहे। तव्हां छा महसूसु कंदव? बिल्कुलु ईअं आहे। जुमो हूअं बि सईदुल अयाम आहे, ॾींहंनि जो सरदार आहे, ऐं उन में ख़ासि करे जुमे जे जेको निमाज़ जो हूअं त असांखे हर निमाज़ जी पाबंदी सां पढ़णु खपे, पर जेको आहे सो ख़ासि करे जुमे जे ॾींहं ते नंढड़ा वॾड़ा सभु माण्हू जेको आहे सो इन ई हूंदा आहिनि त जुमे जी निमाज़ गॾु पढ़णी आहे मस्जिद में, जामिया मस्जिद में। सभिनी खे ॾिसण जो मौक़ो मिलंदो आहे, गॾु थियण जो मौक़ो मिलंदो आहे। त इहा हिकिड़ी जुमे जी मुनासिबत सां हिकिड़ी अहम हिकिड़ो जेको आहे सो गॾिजाणी बि थिए थी, ऐं अलाह तबारक व ताला जे बारगाह में सभु जेको आहे सो जमा थी करे हिकिड़ी जामिया दुआ पंहिंजे लाइ, पंहिंजे अज़ीज़ अक़ारब लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ हर हिकु माण्हू घुरे थो। यकीनन इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि आहे। चवां थी न कैफ़ियत ई सॼी चेंज थी वई आहे। जुमे जो जॾहिं ॾियारो ईंदो आहे त जॻह जॻह ऐं ख़ासि तौर ते टाइम टेबल जे हवाले सां सभु शॉप्स वग़ैरह बंदि थींदा आहिनि। हर कोई चवंदो आहे त निमाज़ खां पोइ कमु थींदो, निमाज़ खां पोइ कमु थींदो। ॿुधण में इलाही सुठो लॻंदो आहे त पंहिंजे अलाह खे वधाइण लाइ, पंहिंजे रब खे यादि करण लाइ को ख़ूबसूरत तरीक़ो आहे उनखे कोऑर्डिनेशन करे। ऐं बि अलाह साईं हर कंहिंजे दिलनि में वसे थो त कोशिशि कंदा कयूं त कंहिंखे न ॾुखाईंदा कयूं। बहितरीन बहितरीन अलाह साईं खे अगरि राज़ी करिणो आहे त उनजे बदन खे राज़ी कयो। जेतिरा उनजा बंदा असां सभु राज़ी कंदासीं ओतिरी असां लाइ चङा ई भलाई आहे। हुकूकुल इबाद जेको आहे सो उहा वॾी ॻाल्हि आहे। हुकूकुल इबाद में जेके शयूं शामिलु थियनि थियूं अलाह तबारक व ताला खे तमामु घणियूं पसंदि आहिनि। तॾहिं त अलाह तबारक व ताला हर हिकु जेका पनिशमेंट आहे उनजी जेका हिते दुनिया में जेका रखी आहे, जीअं माना रोज़ो कदा कयो त तव्हां 60 माण्हुनि खे मानी खारायो, अहिड़े नमूने सां जेके आहिनि रब ताईं। माना इहो हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो लेसन आहे, सबक़ु आहे त जेकॾहिं मख़लूक सां सुठा हलंदासीं त असां सां असांजो पालणहार, असांजो जेको तख़लीक़कार आहे, असांजो जेको मालिक वाहिद आहे, जेके सभु सारा उनजे लाइ आहिनि, उहो इंसान खां ख़ुशि थिए थो। जेको पाण खां उहो बि अलाह तबारक व ताला जो हुकुम आहे, तव्हां हेठियनि ते पाण खां हेठियनि ते रहम कयो त मां मथां तव्हांजे मथां रहम कयां। ॾिसो रफ़ीक केॾो सवलो तरीक़ो आहे अलाह साईं खे राज़ी करण जो। हिक ॿिए खे बसि माना ख़ुशी ॾियूं, ख़ुशी वंडियूं, मदद कयूं, केयर कयूं। एॾी ॾुखियाई कोन्हे इन में, पर काफ़ी हद ताईं ॾिसो कोई माण्हू अलाए छो अहिड़े तरीक़े सां रवैया करंदा आहिनि, कंहिंखे ॾुखारे छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते? एतिरो सवलो तरीक़ो बि आहे जॾहिं अलाह रब खे राज़ी करणु। अलाह साईं करीम आहे, हुन हर शइ असांखे हल्की आहे असांजे लाइ, इंसाननि लाइ। हाणे इंसान रुॻो हिक ॿिए जी इज़त कनि, हिक ॿिए जो क़दुरु कनि, हिक ॿिए खे मुस्कुराहटूं ॾियनि। ॾिस न, कंहिंसां मुर्की मिलण बि सवाबु आहे। ऐं अहिड़ो भलारो ॾींहुं हीउ जुमे जो ॾींहुं ख़ासि ईद खां बि किथे किथे त किताबनि में लिखियलु आहे त ईद खां बि वॾो ॾींहुं आहे जुमे जो। त यकीनन असीं ख़ुशनसीब माण्हू आहियूं जो असांखे हिकु महीने में 4 जुमा नसीब था थियनि। त असां वधि खां वधि पिरायूं ऐं अलाह जे बंदनि जी ख़िदमत करियूं, इज़त करियूं, उन्हनि खे मान ॾियूं। न सिर्फ़ु अलाह जा बंदा, पर पखी पखण, ॿिलियूं आहिनि, कुतड़ा आहिनि, कुआ आहिनि, जीअं उन्हनि खे दाणो ॾींदासीं, जीअं उन्हनि खे को खाराईंदासीं, उन्हनि खे कबूतरनि खे असां पाणी पीआरींदासीं, रब साईं जी मख़लूक में इहे सभु जानदार शयूं आहिनि, अलाह पाक राज़ी थिए थो। यानी सवाब हासिल करण जा एॾा त बहितरीन ऐं सस्ता तरीक़ा आहिनि। मिसाल तव्हां कंहिंखे पाणी पीआरे छॾियो, कंहिं कबूतर खे, कंहिं ॿिलीअ खे, कंहिं कुते खे, का ठिकर जी पाट तव्हां रखी छॾी, उनमें तव्हां पाणी रखी छॾियो, ठीकु आहे। आई ख़ुदा जी मख़लूक जा मुख़्तलिफ़ शयूं, त उहे पाणी पी विया, ख़र्चु को कोन थियो, बिल्कुलु, पर सवाब मिली वियो, सवाब मिली वियो। बिल्कुलु बिल्कुलु। पर हलूं था, नाले मिठो महसर साहिबु असां सां मौजूदु आहिनि। तॾहिं जुमे जो एॾो भलारो एॾी ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियनि पियूं त पोइ भला का जेका सना थी वञे या हमदबारी वारा थी वञे जेको जी जी बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमिना
सल्ले अला मुहम्मदिन मोहताज न कर ए मुझा खुदा हिन दुनिया में इंसानन जो मोहताज न कर ए मुझा खुदा हिन दुनिया में इंसानन जो जॾहिं तूं सखी त ॿियो काॾे वञा तूं बाझ भरियो रब बाढ़न जो मोहताज न कर ऐं मुझा खुदा हिन दुनिया में इंसानन जो केड़ी आहे कमी तुझी रहमत में ॾीॾे हधणी जो जाश घुरे केड़ी आहे कमी तुझी रहमत में ॾीॾे हधणी जो जाश घुरे सुबहान अल्लाह प्यो तुन को गंजवाल तुझे गंज खानन जो सुबहान अल्लाह प्यो तुन को गंजवाल तुझे गंज खानन जो मोहताज न कर ए मुझा खुदा हिन दुनिया में इंसानन जो तू गरीब अगर बादशाह करी तब मुझा मिठा इहो थी थो सघे तू गरीब अगर बादशाह करी तब मुझा मिठा इहो थी थो सघे को न कुछे तुझी आ मर्जी जे साथ पुरी सुल्तानन जो को न कुछे तुझी आ मर्जी जे साथ पुरी सुल्तानन जो मोहताज न कर मुझा खुदा हिन दुनिया में इंसानन जो कुर्बान वञा तुझे कुर्बन तां लख लाए कही लाहे न सघां कुर्बान वञा तुझे कुर्बन तां लख लाए कही लाहे न सघां साईं लख लाए कही लाहे न सघां हर मोमिन खे तूं हिदायत ॾे तूं हादिया हर दो जहानन जो हर मोमिन खे तूं हिदायत ॾे तूं हादिया हर दो जहानन जो मोहताज न कर ऐ मुझा खुदा हिन दुनिया में इंसानन जो तूं आहीं नंगी नंगुतो ते आ अमलल जी धरावत गाने का तूं आहीं नंगी नंगुतो ते आ अमलल जी धरावत कान्हे का
संयमलल जी धरावत काने का यो खाली हथे थे गुलाम नबी तू मालिक खैर खजानन जो यो खाली हथे ते गुलाम नबी तू मालिक खैर खजानन जो ओ मोहताज न कर ऐ मौजा खुदा हिन दुनिया में इंसानन जो सुभान अल्लाह माशाअल्लाह ॾाढी ख़ूबसूरत दुआ यकीनन इंसान चवंदो आहे त के इंसान जो मोहताज न थिया पर नाज़रीन ही वक्त थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन प्रोग्राम से तावन किया लू बिस्किट लूज़ जो खणी तव्हां सभिनि लाइ हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर जैसे तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था असांजे तरीक़े सां ॿुधाईंदी हलां त लू जो को भी प्रोमो पैक यानी नंढो पैक वठंदा उन्हनि जे पोयों हिकिड़ी सिल्वर कलर जो हिकिड़ो पोर्शन हूंदो उन पोर्शन के जेको तव्हां स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ जस्ट ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316 7225 ते मिस कॉल जी सूरत में जस्ट मिस कॉल जी सूरत में तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल करे सघो था त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लियू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान सिंह जी मेज़बानी रासपी टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कया लू बिस्किट लू जा इहे जेके शानदार क़िस्म जा इनाम ऐं 1 करोड़ रुपयो हासिल करे सघो था कुरानज़ादी ज़रिए ऐं ॿुधाईंदी हलां त इन्हनि में शामिल आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पंहिंजो पसंदीदा जेको प्रोमो पैक वठी अचो चाहे उहो टाइगर टक गाला ज़ीरा बेकरी नान खटाई बिस्किट्स हुजनि ऐं इहे सभु जेके इनामात सभु इन्हनि में मौजूदु आहिनि पर हिकिड़े सिंपल जे स्टेप्स जे तरीक़े सां जीअं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त उहो जेको प्रोमो कोड हुयो उहो एंटर कंदो 0316 7225 ते पर इनाम निकिरण जी सूरत में जेके इहे रैपर्स आहिनि तव्हां न उछलाईंदा छो त उन्हनि में तव्हांजो उहो कोड जेको आहे उन में लिखियलु हूंदो उन कोड जे ज़रिए तव्हांखे जेका इनाम हासिल करे सघो था ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे जीअं त नाज़रीन अरबाणी साहब जो हिकिड़ो कलाम ॿुधोसीं यकीन उनखे भेटा पेश कईसीं उनजी शख़्सियत जे बारे में ॻाल्हायोसीं त हिकिड़ी मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटी जेकी शख़्सियतूं ऐं हिन वक़्त में काफ़ी अहिड़ी पर्सनैलिटीज़ जेके आहिनि असांजे ख़ासि तौर ते जेके सिंध जे हवाले सां काफ़ी वॾो लॉस बि थियो आहे जेके मुख़्तलिफ़ पंहिंजे पंहिंजे क्राइटेरिया में हुननि कमु कयो पर मां हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां पोइ कंटिन्यू कंदासीं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा ऐं कॉल ड्रॉप थी वई थैंक यू सो मच जेके बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियो पर जेको कुझु ॾींहं अॻु में जेके आहिनि हिकिड़ी ॿी वॾी शख़्सियत जेके असांखां विछोड़ो करे वियूं उन हवाले सां बि जेको रफ़ीक साहब को असां पुछंदासीं मुर्तज़ा ॾाॾाई साहब जी हिकिड़ी वॾी शख़्सियत जेके उन्हनि जो बि असां सां विछोड़ो थी वियो त छा उन्हनि जी शख़्सियत खे कीअं था ॾिसो उन्हनि जो बि वॾो कमु थियल हो वॾो किताब सां बहितरीनु क़िस्म जा इंसान लाजवाब शाइर हुया इन खां छा चवणु चाहींदो मुर्तज़ा ॾाॾाई साहब तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर ऐं उन बि पंहिंजे शाइरी जी शुरूआति जेका आहे उन जा तमामु लाजवाब कलाम रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर थिया त हुन जे फ़न में इल्म में हुन जी ॾात में हिकिड़ी वॾी गहराई हुई ऐं मुर्तज़ा ॾाॾाई साहब तमामु वॾो शाइर हो सच पुछो त हुनखे अलाह साईं वॾी इज़त बि ॾिनी शोहरत बि ॾिनी आख़िरी टाइम में त हुनजी तबियत सही न हुई जंहिंजे करे हू मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शिरकत न करे सघंदो हो पर सच पुछो त सिंध जा जेके चंद तमामु वॾा नाले वारा कदावर शाइर उन्हनि में मुर्तज़ा ॾाॾाई साहिब जो नालो अचे थो ऐं ज़ाहिर आहे हाणे हफ़्तो खनि थियो आहे त हू असांखां विछड़ी वियो आहे पर हुन जो कलाम महफ़ूज़ आहे रेडियो ते टीवी ते मुख़्तलिफ़ सोशल मीडिया या मुख़्तलिफ़ कैसेट्स जे हुन जी शयूं महफ़ूज़ आहिनि ऐं हू पंहिंजी ज़िंदगी में इलाही वॾो इल्मी ऐं फ़न यानी हुनखे जेका ॾाह पई हुनखे ग़ज़ल ॻढ़ण जी काफ़ीअ जी कमाल हो सच पुछो त मुर्तज़ा ॾाॾाई साहब
सचमुच तो अल्लाह उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे, आमीन ज़हर खे बि ज़मज़म करे पीतोसि। मतिलबु मुख़्तलिफ़ हुन जा कलाम एॾा त मशहूरु थिया, हिकु न कई कलाम, ऐं उहे माण्हुनि जी ज़बान ते ऐं उहे आम थी विया। माण्हू उनखे जूंगारीनि, उनखे ॻाइनि, महफ़िलुनि में ॿुधाइनि त अलाह उनखे जन्नत में आला मक़ाम अता करे। तमामु वॾो शाइर हो। पर उन सां गॾु वरी कल्ह जेको विछोड़ो थियो आहे आशिक़ आरबाणी साहब जो, हाणे ही वरी फ़न में मुख़्तलिफ़ रंग आहिनि न, को अदाकार आहे, को शाइर आहे, को अदीब आहे, को नात ख़्वां आहे, जीअं साईं वेठा आहिनि, को नात ख़्वां आहे, को तस्वीर पियो ठाहे, को पेंट पियो करे। त आरबाणी साहब, आशिक़ आरबाणी साहब आलिम हो, अदीब हो, शाइर हो, फोटोग्राफर हो, मुसवर हो, ठीकु आहे, वॾो आर्टिस्ट हो। पर छाकाणि त हुनखे जेका शोहरत मिली न, उहा मिली चेचिटो मां। त हुन माण्हुनि खे खिलायो। ॾिसो न, वॾो नेकी जो भलाई जो कमु हूंदो आहे। सची ॻाल्हि आहे त मूं पंहिंजी ज़िंदगी में इलाही कमु कयो आहे, पर मूं वटि नेगेटिव कैरेक्टर त शानदार नमूने सां असीं करे था वञूं, पर ॿिए खे खिलाइण जो उहो फन न आहे। पर असां इन्हनि माण्हू, आशिक़ आरबाणी साहब जहिड़ा माण्हू, उन्हनि खां असां सिखियो। या इहा हिकिड़ी वॾी टीम हुई जंहिंमें साईं यार मोहम्मद साहब हो, शहबाज बलोच हो। अच्छा ॾिसो हाणे रफ़ीक साहब, माशाल्लाह तव्हां पाण हिकु ते माशाल्लाह बहितरीनु प्रोजेक्ट्स कयो पिया, डायरेक्शन में, एक्टिंग में। त अॼुकल्ह जा जेके हाणे ॿी नई जनरेशन्स अचे थी, छा उन्हनि में को अहिड़ो ज़ौक़ु शौक़ु जेको हीअं को फेम पैदा करे वञनि, पंहिंजे लाइ को नालो करे वञनि, इहे सभु नज़र अचनि था अॼुकल्ह जी यूथ में तव्हांखे? ॾिसो, कंहिं ॾाहे जो कौल आहे त बहितरीन में उमेद रखो ऐं बदतरीन लाइ तयारु थियो। सो बेसिकली असां बहितरीन में उमेद रखूं था ऐं असां पंहिंजे यूथ मां पुरुमीद आहियूं, या उन मां उमेद रखूं था त उहे पढ़ी लिखी इल्मु पिराए पंहिंजे हिन मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन कंदा। मां इन ॻाल्हि ते तव्हांखे मज़ीद कंटिन्यू कराइणु चाहींदमि त छो त ॾिसो त काफ़ी हद ताईं कुझु गाइडलाइंस जो बि कमु हूंदो आहे न, कमाल हूंदो आहे की बहितरीनु राइटर, डायरेक्टर, प्रोड्यूसर, इन्हनि जा बि कमाल हूंदा आहिनि त कंहिं टैलेंट मूं कमु कीअं वठिजे। तव्हां छा था ॾिसो त अॼुकल्ह जेके डायरेक्टर वग़ैरह जी ख़ासि तौर ते हाणे नया अची पिया आहिनि, इंट्रोड्यूस कराइनि था, माना हिकु ॿ एक्टिंग करण खां पोइ ख़बर थी पए थी हू डायरेक्शन्स में अची विया आहिनि, हू पाण माना हिकिड़ो परफेक्ट डायरेक्टर सम्झनि था। त इन्हनि लाइ छा चवणु चाहींदो? नए बेसिकली ॾिसो न, केतिरो टाइम लॻंदो आहे सिखण लाइ? सच पुछो त फ्रॉम 86 मुंहिंजो पहिरियों ड्रामो, मूंखे 33-34 साल थिया आहिनि। सच पुछो आहे त एक्टिंग बि अॼु ताईं सिखूं पिया। रोज़ असांजे फन में निखार अचे थो, रोज़ सिखूं था, रोज़ पिरायूं था। हर अमल जेको आहे न, उहो मुसलसल कमु करण सां उन में निखार अचे थो। ही थोरी आहे त हिकिड़ो प्रोजेक्ट करणु, हिकिड़ो सीन करणु। अॼुकल्ह थोरो इहो आहे। कंटिन्यू कंदमि, कुझु सोशल प्लेटफॉर्म्स बि घणी इन्हनि खे हेल्प कनि पिया। मां हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा भाउ? मां अब्दुर्रहमान भुट्टा थो ॻाल्हायां। तव्हांखे जुमे जो मुबारक हुजनि। अमांखे बरीकार प्रोग्राम सभु बणायो जी। छा चवणु चाहींदो ऐं जुमे जो तव्हांखे भला रोडी मुबारक हुजे? ख़ैर मुबारक, साईं नाले में तो मैसर के मुबारक हुजनि जुमे जो। महिरबानी लख लाख साईं, तव्हांखे मुबारक हुजनि भाउ, महिरबानी। जी जी, छा चवणु? हेलो, मां नात ॿुधाईंदमि जी। बिस्मिल्लाह 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 बाबा। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, मुंहिंजी सार लहजा जग जानी कज मेहरबानी, मुंहिंजी सार लहजा सज जग जानी। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, ज़बरदस्त, थैंक यू सो मच। मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे ख़ासि तौर ते जुमे जे हवाले सां जॾहिं बि जेके कॉलर्स असांजे प्रोग्राम में शामिलु थी करे सनाख़वानी कंदा आहिनि। इहो बि असांखे इलाही वधि में सवाबु थींदो आहे ॿुधण में। त कोशिशि कंदा कयो त अॼु जुमे जे हवाले सां असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा कयो। ऐं जीअं नाज़रीन, हीउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हलंदासीं। ब्रेक ते हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे लूब बिस्किट। लूब जेको तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार ऑफर, जेको तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था। हिकिड़ी ॿुधण में एक्साइटिंग थिए थी। त हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां ॿुधाईंदी आहियां त लूब जो को बि प्रोमो पैक यानी नंढो पैक
पैक वठंदा हिकु ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल ॿुधाईंदो 0316725225 ऐं जीअं ॿुधाईंदा त लू जो को बि प्रोमो पैक यानी कि वो टाइगर टक गाला जीरा का बि इहे फ्लेवर पंहिंजे पसंदीदा हुजनि उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच करे उन ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं सां गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सब मेराण में जीअं तव्हांखे ॿुधाईंदे न त लू जा इहे लातादाद इनाम जेके तव्हां हासिल करे सघो था क़ुरान जे ज़रिए इनमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उबरे जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ जेको 1 करोड़ रुपयो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पंहिंजो पसंदीदा प्रोमो पैक वठंदा ऐं ॿुधाईंदे न त प्रोमो पैक में इहे सभु जेके ऑफर मौजूदु आहे कैंडी गाला टाइगर ज़ीरा ऐं उन सां गॾो गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में ऐं लेकिन इहो ॿुधाईंदे न त जॾहिं तव्हां इहो रैपर यूज़ था कयो त उनखे उछलाइजो कोन इनाम निकिरण जी सूरत में तव्हांखे उहो रैपर वापसि वठी वेंदो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो लू वठी अचो ऐं इहे सभु शानदार क़िस्म जा इनामात हासिल करे सघो था पर हुन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो पान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे है ऐं तव्हांजो संजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102 डायल के प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा नाज़रीन प्रोग्राम सुबुह मेराण में हमेशह तव्हां ॾिसो था त मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटीज़ ईंदियूं आहिनि पंहिंजे करियर ऐं पंहिंजे शोबे जे हवाले सां इहे सभु असांखे वधि में वधि अवेयरनेस जे हवाले सां ॾींदा आहिनि पंहिंजे लाइफ जे एक्सपीरियंस जे जीअं जेके रफ़ीक साहब ॻाल्हि कई त हिननि जो जेको पहिरियों जेको टाइम जेको ड्रामो थियो त उन में इन महिल ताईं उहे स्टिल सिखंदा अचनि पिया कॾहिं बि कोई इंसानु परफेक्ट न थींदो आहे ईअं ई नाले बिठो बेर साहब बि यकीननि कोशिशि कंदा हूंदा त बहितर जेके आहे ख़ूबसूरत जेके आहे अंदाज़ आहे सनाखानी करे सघनि त पोइ हलूं था उन्हनि ते भला हींअर असांखे छा था पढ़ी ॿुधाइनि जी नाले बिठो बेर साहब अच्छा इंसान जॾहिं इहे सभु शइ क्वालिटी वाइज़ प्रैक्टिस कंदो रहंदो त अञा उन में निखार ईंदो ईअं न चवे त ऐं बिल्कुलु बसि तयारु थी वेही रहियो आहे या ना ई अॻिते मूंखे महिनत करण जी कोशिशि आहे जी जी बिस्मिल्लाह मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आ सुहणो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आ सुहणो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखल में हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हुंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में हुंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में जिए गुल गुलाबी आ सोणो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक
पधरो लखल में कंदो हर को पंजी रुगी जान पुख्ती मोहम्मद जे मन में या उम्मती कंदो हर को पंजी रुगी जान पुख्ती मोहम्मद जे मन में या उम्मती एड़ियूं सव सचायूं ॾेखारे दुखन में एड़ियूं सव सचायूं ॾेखारे दुखन में जिया गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखल में जहनम के हूंदी जॾहिं मौज मस्ती उन्हीअ बाहि खे बि हटाए कहस्ती जहनम के हूंदी जॾहिं मौज मस्ती उन्हीअ बाहि खे बि हटाए कहस्ती करे पार कश्ती अड़ींदो अमुना में करे पार कश्ती आणींदो अमुना में जिया गुल गुलाबी आ सोणो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखल में शुक्र कर महेसर शफादार मिलियो पको साथ ॾींदड़ वफादार मिलियो शुक्र कर महेसर शफादार मिलियो पको साथ ॾींदड़ वफादार मिलियो गुलामुन नबी थी खुशी हर वतन में गुलामुन नबी थी खुशी हर वतन में जिया गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखल में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखल में सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह यकीनन जॾहिं ज़िक्र ॿुधंदा आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात जी सनाख़वानी थींदी आहे त सुकून मिलंदो आहे इलाही सिंध जो तमामु वॾो नात बिल्कुलु ऐं अलाह साईं हुनजा साईं जा दर्जात बुलंद करे सरकार जो ज़िक्र ईअं कयो अथसि जो असां नंढे हूंदे खां ई साईं गुलाम नबी मैसर साहिब जा जूं नातूं ग़ज़ल ॿुधंदा रहियासीं ऐं जॾहिं बि ॿुधूं था त असांखे साईं जो जेको आहे ग़ज़ल या साईं जी नात उहा मदीने पाक खणी यकीनन एॾो सुरूर एतिरो रम्ज़ जेको हुननि जे आवाज़ में हिननि में आहे त सभु उहो ई था फील कंदा आहिनि त इहा सची ॻाल्हि आहे जॾहिं इंसानु मोमेंट जेको हूंदो आहे त हुननि जे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि ऐं फील कंदो आहे की मां हुते ई आहियां
अलाह साईं हर कंहिंखे जेके इहा सआदत नसीब करे, हर कंहिंखे पंहिंजे दर्द जी सॾु कराए, कोशिशि करे इंसान त जेको जेतिरो इंसानु आसानी कंदो ओतिरा ई अलाह साईं बि उनजा रस्ता आसानी कंदो, ॿियनि जे लाइ कुझु करे। अच्छा रफ़ीक साहिबु, त जीअं ॻाल्हि पंहिंजी हले पई थोरो सा इन शोबीज़ ते वापसि अचूं, जीअं माशाअल्लाह तव्हां बहितरीनु हींअर काफ़ी किरदारनि ते, काफ़ी प्रोजेक्ट्स ते तव्हांजा कम बि हलनि पिया, उन ते मज़ीद बि अञा ॻाल्हाईंदासीं। मूंखे ख़बर पई आहे त तव्हांजो बि को इनाम निकितो आहे, त उहो भला घणे जो इनाम हुयो ऐं कीअं थियो, तव्हांजो निकितो या मिस्टर फ्राइडे जो निकितो उहो इनाम? इनाम जेको आहे सो हे ॾिसूं पिया पाण एॾो ज़बरदस्त ल्यू बिस्किट्स, यकीनन इहो आउं बि ट्राए कंदो आहियां, स्क्रैच करे ल्यू बिस्किट्स खे ट्राए कंदो आहियां, ऐं मूंखे यकीन आहे त हिकु न हिकु ॾींहुं इहो इनाम पंहिंजो ज़रूरु निकिरंदो अथई। पर इन जे हवाले सां तव्हां बिस्किट्स बि जेके आहिनि काफ़ी सारा खाधा हूंदा। बिस्किट्स हे आउं वरी शौक़ सां खाईंदो आहियां, ख़ासि करे इहे पंहिंजो ज़ीरा प्लस पर गाला जो त पंहिंजो मज़ो आहे, वरी टाइगर असीं खाईंदा आहियूं त नंढपण यादि अची वेंदो आहे, ऐं टाइगर जहिड़ी शक्ति अची वेंदी ठीकु आहे न, बिल्कुलु बाक़ाइदे, ऐं टक टका टक त वरी ॻाल्हि बि आहे। त ॻाल्हि पे कई तव्हां इनाम जी, त अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे, ऐं ज़ाहिर असां आर्ट जा कई रंग आहिनि, ऐं अलहमदुल्ला असां वरी स्टेज बि कयूं था, रेडियो बि कयूं था, टीवी बि कयूं था, फिल्म बि कयूं था, त हाणे इहे सभु दौर इन मां गुज़री, वरी दौर अञा अॻिते वधे पियो, सोशल मीडिया, यूट्यूब, वेबसाइट, त असां साॻियो पंहिंजे आर्टिस्टनि खे उनमें नौजवान सीनियर वरी फिल्म्स ठाहे, यूट्यूब ते पंहिंजा चैनल ठाहे, जीअं असां ठाहियो आहे ईसानी प्रोडक्शन, त अॼु असां उन ते मिस्टर फ्राइडे फनी फिल्म आहे, ठीकु आहे, कोशिशि कई आहे असां त आशिक़ आरबाणी साहब जे उन्हनि खां असां जेको सिखियो आहे ऐं सिखी रहिया आहियूं सीनियर्स खां, त उहो वरी फनी शयूं असां रिकॉर्ड करे वरी मिस्टर फ्राइडे जे हवाले सां हिकिड़ो प्रोजेक्ट खणी आया आहियूं। मक़सदु वरी बि इहो आहे त आर्ट खे प्रोमोट कजे, आर्टिस्ट जेको टैलेंटेड आहे, जेको टैलेंट आहे उनखे खणी अचिजे, पोइ तव्हां उनखे रेडियो ते खणी अचो, स्टेज ते खणी अचो, टीवी ते वठी अचो, या वरी तव्हां पंहिंजा प्रोजेक्ट्स यूट्यूब ते ठाहियो, शयुनि खे तव्हां अपलोड कयो, शयुनि खे तव्हां आने ॾिसो न बहितरीनु, ॾिसो न दौर थोरो चेंज बि थी वियो आहे, हर माण्हू जेको आहे पाण जीअं मूं चयो त हर कोई पंहिंजो को आहे न आहे, हर कोई माना हिकिड़ो सम्झे थो आउं आर्टिस्ट आहियां, या इवन के मेकअप मैन बि जेको सम्झे थो तव्हां जेको वॾो आर्ट आहे, हालांकि ईअं कोई कमु नथो करे सघे, अजीब ग़रीब शिकलियूं असांजियूं हूंदियूं आहिनि, ऐं मेकअप मैन ॾाढो हुन ते महिनत करे, हुनखे फ्रेश करे, सेट स्क्रीन जे क़ाबिल कंदो आहे। हिकिड़ी अबरी सबरी शइ हुजे, उनखे गुलाब जे गुल जी सुहिणो करे छॾिजे, या वरी असां वटि गेटअप हूंदो आहे, ठीकु आहे, असांखे ॾाढियूं लॻंदियूं आहिनि हितां आर्टिस्ट खे, कैरेक्टर कलम वॾा थींदा, मुछिन खे सेट कबो, त इहो गेटअप मेकअप इहो वॾो हिकिड़ो चेंज आहे, उहो उनखे नेचुरली हिकिड़ो मतिलबु त परफेक्ट बनाए थो न माण्हू खे, त इहो हिकिड़ो आर्ट आहे। त असांजी कोशिशि आहे त हर शोबे में, आर्ट जो तमामु वॾो ऐं वसी शोबो आहे, ठीकु आहे, उनमें कई लातादाद शयूं आहिनि न, फ़नून लतीफ़ा, त असां पंहिंजे वसाए हाणे हिन वक़्तु बि असीं स्टेज जी तयारी पिया कयूं, ठीकु आहे, उहो बि फनी, शहबाज़ बलोच वॾो आर्टिस्ट आहे ज़बरदस्त, उनखां हिकिड़ो असां स्क्रिप्ट लिखारायो आहे, उनमें पंहिंजो बहिराण टीवी जो PM मुर्तज़ा मजबूर साहिबु, उनखे बि असां कोशिशि कंदासीं उन खां टाइम वठी उहो बि हिन में एक्ट कंदो, ठीकु आहे, असीं सभु हुन में एक्ट कंदासीं। खटे आयो ख़ैर सां ड्रामे जो नालो आहे, जीअं स्क्रिप्ट फाइनल पियो थिए असीं रिहर्सल था करियूं, ठीकु आहे, हाणे ख़ाली असां उनजे आसरे बीहूं नथा, वरी असीं यूट्यूब लाइ मुख़्तलिफ़ शयूं रिकॉर्ड पिया कयूं, पर असांजी कोशिशि आहे हाणे महांगाई जो दौर, बेरोज़गारी जो दौर, हिन कोविड वबा जो दौर, जिते मुलाज़िम उहे बि मुज़ाहिरा पिया कनि त असांजी पगार में इज़ाफ़ो कयो, जिते बेरोज़गारी उते माण्हुनि जी खे मायूसी मां कढण लाइ असांजी हिकिड़ी कोशिशि आहे त हाणे असां फनी शयूं जेके उनखे खणी अचूं, ऐं एक्टिंग जा मुख़्तलिफ़ रंग आहिनि, ठीकु आहे, उनमें गीत बि हूंदा, गज़ल बि हूंदा, कलाम बि हूंदा, उनमें फनी ख़ाका बि हूंदा,
एक्शन बि हूंदो, रोमांस बि हूंदो, लव बि हूंदो, सही। कॉमेडी बि हूंदो, त सही। इहे हर तरह सां ये वाकई कोशिशि इहो आहे। बहितरीनु इहो कमु आहे जेके अगरि बि मज़ाक जी फन जी ॻाल्हि हले पई एंटरटेनमेंट जी ॻाल्हि हले मेहरान टेलीविजन जो बि हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे ड्रामो जेको आहे सूमर को जेको आहे अजब दुनिया उहो यकीनन सूमर हिकिड़ो खां प्ले बहितरीनु थींदो हिकिड़ो हले पई बहितरीनु हिकिड़ो recordings, एंटरटेनमेंट जो बदिलो तव्हां बि ॾिठो आहे मज़ाक जा सभु बिल्कुलु, कैरेक्टर्स बिल्कुलु, जेका बिल्कुलु, कमाल आहिनि बिल्कुलु। उन उन में में आर्टिस्ट बि ॾाढा सुठा ॾाढा आहिनि। सुठा artist शहबाज़ बलोच आहे, जावेद टाकाणी, उर्स नारेजो ऐं कुझु ॿिया नेक भट्टी जा उहो अञा अलॻि उहो अञा अलॻि ड्रामो ठीकु आहे आहे, उहो बि रिकॉर्ड थिए पियो, उहो उहो बि बि सही थिए पियो, त इहो सुठी सही ॻाल्हि आहे। सही बिल्कुलु सही पर हाणे हीअं वञूं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक उन खां पोइ कंटिन्यू कंदासीं नाज़रीन हीअं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते पर हिन प्रोग्राम सां ताउन कयो लू बिस्किट लू आऊं ॿुधाईंदे न तव्हां सभिनी लाइ खड़े हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पसंदीदा पैक पंहिंजो प्रोमो पैक वठी वेंदा उन जे पोयों हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा नंबर आऊं ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई जेको कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हूंदो उन में एंटर करे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल करे सघो था हिन सां गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बान चांहि जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन किया चपाल मेज़बान अदाए जेको रिश्तनि जो मान हुन सां गॾो गॾु लू बिस्किट जेको तव्हां सभिनी लाइ खड़ो आहे शानदार क़िस्म जी ऑफर जीअं तव्हां ॿुधाईंदी न त इहे सभु जेके इनाम तव्हां हासिल करे सघो था कुरानदा जे ज़रिए इन में शामिल है शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ $1 करोड़ त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पंहिंजो पसंदीदा प्रोमो पैक वठंदा चाहे उहो टक टाइगर गाला ज़ीरा कैंडी बेकरी बिस्किट या बेकरी नान खटाई हुजे त लेकिन इन्हनि सभिनि में जेको तव्हां इनामात मौजूदु आहिनि तव्हां कोशिशि कंदा त इहे सभु जेके ट्राए त ट्राए सां जेको आहे कॾहिं बि फेल आउट न थींदो आहे जीअं रफ़ीक साहिबु चयो त तव्हां जेको आहे स्क्रैच कंदो रहंदो आहे मुख़्तलिफ़ पर हुन सां गॾोगॾु जेके असांखे फ्लेवर्स इंजॉय करण जा मिलंदा आहिनि इन बहाने जेको आहे पंहिंजी असांजी प्रोटीन वग़ैरह कंदे त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू वठी अचो इहे सभु तादाद इनाम हासिल कयो ऐं जिते नाज़रीन ऐं जीअं त नाज़रीन असां सां गॾु नाले मिठो मैस साहिबु मौजूदु आहिनि हलूं था उन्हनि त हींअर असांखे कहिड़ी नात पढ़ी पिया ॿुधाइनि जी इंशाअल्लाह ताला पंहिंजे वाल साहब जी लिखियल नात शरीफ़ा उहा तव्हांजे हवाले सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजे अमलनि मूंखे मारियो मुझे अमलन मुखे मारियो मुझा साईं मुझो बेड़ो तारियो मुझा आका मुझो बेड़ो तारियो मुझे अमलन मुखे मारियो मुझे अमलन मुखे मारियो मुझा साईं मुझो बेड़ो तारियो मुझा साईं मुझो बेड़ो तारियो लुडी तो खां लड़ी वियो हां सौदावन में सड़ी वियो हां लुडी तो खां लड़ी वियो हां सौदावन में सड़ी वियो हां सौदावन में सड़ी वियो हां मुझे अमलन मुखे मारियो मुझा साईं मुझो बेड़ो तारियो मुझा आका मुझो बेड़ो तारियो मुझे अमलन मुखे मारियो मुझा साईं मुझो बेड़ो तारियो माशाल्लाह माशाल्लाह अच्छा नाले मिठो मैस साहब मुस्लिम में जुमे जे भरारे ॾींहुं ते तव्हांजी नमाज़ खां पोइ या नमाज़ खां पोइ छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि कहिड़े हवाले सां ख़ासि मूंखे जुमे जो भलारो ॾींहुं आहे पोइ उन में इहो थिए थो त नमाज़ पढ़ी उन खां बाद में ॿारनि खे स्कूल में छॾिणो थो पवे
वरी पोइ वापसी अची पंहिंजो ऑफिस वञिणो थो पइजे, वरी ऑफिस खां वापसि अचे नमाज़ अदा करे पोइ कंहिं न कंहिं किताब जो मुतालियो जेको आहे सो थोरो घणो पोइ उते न त कंहिं मौज़ूअ खे सर्च करे यूट्यूब तां का शइ मवाद ॿुधण लाइ मिलंदो आहे जेको माना हिकिड़ो सम्झो नॉलेज या तारीख़ या कंहिं शइ खे में थोरो हिकिड़ो इज़ाफ़ो करे, छाजे करे जो अॼुकल्ह हर उहा शइ जेका तव्हांखे परे परे लाइब्रेरियुनि ताईं वञिणो पए उहा तव्हांजे हथ में आहे, सिर्फ़ु रुॻे क्लिक करिणो आहे। यूट्यूब ते वञी तव्हां कहिड़ो बि मौज़ू ॿुधणु चाहियो, कंहिं बि मुफ़क्किर खे ॿुधणु चाहियो, का बि शइ जेकॾहिं तव्हां पंहिंजे नॉलेज में इज़ाफ़ो करणु चाहियो था उहा तव्हांजे इन हैंड आहे। ॿुधव त इहे पोइ कोशिशि कंदा आहियूं त कुझु न कुझु थोरो मुस्तफ़ीज़ थियूं या वरी शेरो शाइरी सां बि लॻाव आहे, पोइ कॾहिं वरी शेरो शाइरी त सोचे कोन कबी आहे, वरी को ख़्यालु हूंदो आहे ज़हन में त ऑटोमेटिकली वेठे वेठे ई मोबाइल ते माण्हू सर्जे वठंदो आहे उनखे। अच्छा अच्छा नाले मिट में सभु तव्हां ॾिसो मोस्टली जेके न असांजे इन प्रोग्राम सुबुह मेराण जा गेस्ट थींदा आहियो ऐं अक्सर तौर ते काफ़ी कॉल्स वग़ैरह जिन बि ख़्वाहिश हूंदी त तव्हां जेको असांजे प्रोग्राम जुमे जे हवाले सां शामिलु थियो, तव्हां पाण जॾहिं आउट ऑफ जॾहिं पब्लिक प्लेस ते वञो था या इवेंट्स खे तव्हां पंहिंजी फैमिलीज़ में त केतिरो असरु पए थो प्रोग्राम? घणो असरु पए थो तमामु। शाह साईं जे मेले ते वियासीं त उते माना ॿ छोकिरा आया नंढड़ा, असां साईं तव्हांखे अक्सर मेहरान टीवी ते ॾिसंदा तव्हां उहे हो या ॿिया हो, सुबुह जो नात पढ़ंदा हो तव्हां, मां चयो बिल्कुलु मां उहो आहियां। त मक़सदु इहो थिए थो हीअ हिकिड़ी त तव्हांजो चैनल ऐं ॿियो ख़ासि करे ॿाहिरां घणियूं कॉलूं ईंदियूं आहिनि, ॿाहिरां दोस्त जेके मूंसां फेसबुक ते जेके एड आहिनि, छो जो तव्हांजो चैनल जेको आहे न उहो सिंध में त माशाल्लाह या पाकिस्तान में त ॾिठो थो वञे, पर हीअ वर्ल्ड वाइड आहे न, माना सॼी दुनिया में ॾिठो थो वञे, त ख़ासि करे जेके ख़लीज जा मुल्क आहिनि न उन्हनि खे उन्हनि जी वरी टाइमिंग जो थोरो माना हिकिड़ो असांजा 10 त हुतां जा थिया 8 त सुबुह जो जीअं अखि खोलनि था तीअं उन्हनि खे वरी हिकिड़ो माना सुठो प्रोग्राम ॾिसण लाइ मिले थो। ऐं उते त वरी ख़ासि करे जेके ख़लीज जा मुल्क आहिनि उते त जुमे जो तमामु घणो एहतमामु कयो वेंदो आहे, जुमे जे ॾींहुं ख़ासि करे सुबुह खां ई उथंदा आहिनि त निमाज़ जी तयारी में ई लॻी वेंदा आहिनि, माना ॿियो को कमुकार उहे न कंदा आहिनि, जुमो माना बंदि हूंदी आहे उते हर शइ, त पोइ उते प्रोग्राम ॾिसूं उहे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि साईं अॼु तव्हांखे मेहरान टीवी ते ॾिठोसीं, मेहरान टीवी जो तमामु घणो कोशिशि कईसीं कॉल लॻाइण जी पर न लॻी। अच्छा अच्छा ॾिसो न मैं टेलीविजन में ख़ासि तौर ते सुबुह मेराण जी मुसलसल जेके आहे ख़ासि तौर ते जेको जुमे जे हवाले सां जेकी जुमे जी थीम जेके नाच जे हवाले सां तव्हां सां गॾोगॾु जेके ॿिया बि जेके आहिनि सिंध जा ॿिया बि जेके आहिनि नात ख़्वान मौजूदु हूंदा आहिनि उहे शामिलु थींदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते इस्लाह जी ॻाल्हि कई वेंदी आहे, त इन सॼे मुसलसल छा फ़र्क़ु थो पए इहो करण, समाज खे कहिड़ी तरबियत थी मिले, तव्हां बि हिन ओवरव्यू कंदा हूंदो? ही जेके प्लेटफॉर्म आहिनि इहे मैसेज जो हिकिड़ो ज़रियो आहे, हिकिड़ो माण्हू मैसेज ॾियो थो उनखे ॿुधनि लख था, अमल के सव कंदा हूंदा, पर हिकिड़ो जंहिं इदारे जो या जंहिं माण्हूअ जो जेको कमु आहे उहो पंहिंजे चवंदा आहिनि त दातू पंहिंजे दिलि जो होको ॾे, पोइ अॻिले जी मर्ज़ी का शइ सम्झे या तव्हां कंहिंखे कंहिं का दावत ॾींदो कंहिं बि शइ जी नेकी करण जी, पोइ हाणे अलाह से हुनखे केतिरी तौफ़ीक़ थो ॾिए। हीअ तव्हांजो जेको इदारो आहे इहो हिकिड़ो इदारो आहे, तव्हां हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया था कयो आर्टिस्टनि खे, जेके मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि उहे तव्हांजे हिन सेट ते वेही करे पंहिंजे दिलि जो आल अवाल लखनि माण्हुनि ताईं पहुचाइनि था। हिकिड़ो को जेको आहे सो आलिम सगोरो आहे उहा दीन जी ॻाल्हि थो करे, साईं जीअं ईसानी साहिबु आहिनि उहे आर्ट्स जी हिकिड़ी दुनिया आहे हिकिड़ी जेको माना त उन हिसाब सां कुझु माण्हुनि खे ॿुधाइनि था, जेके दोस्त असांजा चवंदा हूंदा त काश असां जेको आहे बिल्कुलु बिल्कुलु यकीनन आर्टिस्ट जो त वॾो उन्हनि ते रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त उहे बहितर क़िस्म जो मैसेज डिलीवर कनि पंहिंजे इलाइक़े में, इवन की अगरि हू ड्राइव करनि था त उन्हनि खे सीट बेल्ट ऐं फोन जो इस्तेमालु करणु न ॾेखारिणो हूंदो आहे, त इवन जॾहिं हिननि जा परस्तार हूंदा आहिनि त उहो उन ॻाल्हि खे फॉलो कंदा आहिनि। अच्छा 9 सालनि खां मथे था वञो सुबुह मेराण जे इन प्रोग्राम खे, त माशा कीअं था ॾिसो सुबुह मेराण खे, कीअं त मुस्तक़बिल मिज़ाजी छा आहे इन तव्हांजी नज़र में छा आहे सुबुह मेराण? आउं सम्झां थो त रोज़े अवल खां जॾहिं मेरान टीवी ऑन एयर ई न थियो त असां हिते मौजूदु हुआसीं ऐं असां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ते कमु कयो पियो, रिकॉर्डिंग्स हलियूं पियूं, त आउं त सम्झां थो मेरान टीवी पहिरीं ॾींहं खां वठी जीअं माज़रत सां माफ़ कजो मां हिकिड़ी कॉल वठां पोइ इतो ई कंटिन्यू कयो था, पोइ कंटिन्यू कंदा। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? मां फारूक अहमद पियो ॻाल्हायां, मां कराची मां ॻाल्हायां पियो।
अवांखे भलीकार प्रोग्राम सब मरण में कीअं ठीकु आहियो कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदो साईं जगन्नाथ हिकिड़ो जी जी हेलो जी जी हलो आवाज़ अचे पियो तव्हांजो ज़रूरु ज़रूरु ॿुधायूं था वॾी वॾी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो नाज़रीन यकीन इहे सभु सुठो लॻंदो आहे जॾहिं कोई को कॉल कंदो आहे असांजे प्रोग्राम ते इहो ॾिसो न इहो तसलुसल इहो वीडियो हाणे हुननि नाच जी बि फरमाइश कई यकीन नाला मिट में साहिब का बि जेके नाद उन्हनि ते डेलीकेट कंदा ॾिसो न अच्छा तव्हांजी ॻाल्हि पई हले सुबुह मिरण जिन जूं मूं कट कई त जॾहिं ऑन एयर ई न थियो त असां मुख़्तलिफ़ रिकॉर्डिंग्स में मसरूफ़ हुआसीं पोइ वरी ख़ैर सां जॾहिं 2008 में मेरान टीवी ऑन एयर थी वियो त हुन मुख़्तलिफ़ प्रोग्राम यानी टॉप क्लास जा ड्रामा मुख़्तलिफ़ सॉन्ग्स वरी सिंधी सहरो ख़तमु थी वियो वरी उन्हनि खे खणी उन सहरे खे प्रोमोट करण सां थियो ईअं त घर घर में हर शादीअ में हर ख़ुशीअ में मंगणीअ में निकाह में वलीमे में उहे सहरा शुरू थी विया ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो नहजुल बलागा उन जा कौल यानी मुख़्तलिफ़ शाह लतीफ़ ते बहितर ऐं ज़बरदस्त कमु करण में मेहरान टीवी पोइ उन जा हे मुख़्तलिफ़ रंग सुबुह मेहरान जो प्रोग्राम ऐं सिधी ॻाल्हि हितां जी न्यूज़ मतिलबु वधि खां वधि मेहरान टीवी कोशिशि कई आहे त अवाम जो आवाज़ बणिजूं अवाम जी वीवर जी ऑडियंस जी हिकिड़ी माना उन जी ज़ुबान ऐं उन जो आवाज़ उनजो ख़्यालु जेको आहे उनजी जेका सोच आहे उन ते लहण जी कोशिशि कयूं सो अव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं बहितर अंदाज़ में जेको सो अक्सर तौर ते तव्हां जेको असांखे नज़र ईंदव असांजी औताक में हा हाणे ॾिसो न इहो प्रोग्राम असांजी औताक हाणे सदियुनि खां वठी इहो कल्चर सिंध धरतीअ ते मौजूदु आहे जहिड़ी तरह हज़ारे सालनि जी तारीख़ आहे सिंध धरतीअ जी त इहा महिमान नवाज़ी औताक इहा सदियुनि खां वठी जारी आहे पर छाकाणि कुझु सालनि खां वठी इनखे प्रोमोट करण वारियूं के इदारा न हुआ जंहिंजे करे इहो इन में थोरी माठार अची वई पर मेहरान टीवी वरी इहो असांजी औताक जे नाले सां एॾो त शानदार प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें तव्हां ॾिसो त उनजो सेट बाक़ाइदे तव्हांखे हिकिड़ो कल्चरल सेट लॻंदो ऐं उते वरी उते सुगड़ बि वेठो आहे उते उस्ताद बि वेठो आहे उते अदाकार बि वेठो आहे उते सिंगर बि वेठो आहे रागी बि वेठो आहे को इंटेलेक्चुअल माण्हू वेठो आहे प्रोफेसर वेठो आहे मतिलबु मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतूं सिविल सोसाइटी जा माण्हू यानी हर कैरेक्टर जेको सोसाइटी में मौजूदु आहे उहो असांजे औताक ते मौजूदु आहे ऐं सच पुछो त मज़े अहिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां मूंखे हाणे ॿिनि टिनि ईअं शादियुनि में वञणु थियो त मूंखे कुझु दोस्त मिलिया यानी मूंखे अॻे के दोस्त मिलंदा हुआ चवंदा हुआ त तव्हांखे फलाणे ड्रामे में ॾिठोसीं हिन चैनल ते हुन चैनल ते हाणे मूंखे शादी में हिकु ॿिनि शादियुनि में दोस्त मिलिया चओ असांजे औताक में तव्हांखे ॾिठोसीं मूंखे ॾाढी माना ख़ुशी थी मुंहिंजो अच्छा चयो हा एॾो मज़ेदार प्रोग्राम हुन में वरी उहो शमर अली मीर अली जो ज़िक्र थियो वरी उनजे कलाम जो ऐं मुख़्तलिफ़ ॿिया त चयो असांजे औताक में तव्हांखे ॾिठोसीं साईं असीं रोज़ ॾिसंदा आहियूं ऐं औताक जो प्रोग्राम रोज़ असांजी औताक जो मोटिव तव्हांखे छा थो नज़र अचे न इहो बहितरीनु पैगाम आहे यानी इहो वरी बि नए अंदाज़ में मेहरान टीवी हिकिड़ो मैसेज हिकिड़ो पैगाम पंहिंजे हिन क़ौम जे आॾो ठीकु आहे उहो अच्छा ऐं रफ़ीक साहब माज़रत सां ऐं जेको ब्रेक ते थी वञा ब्रेक खां पोइ वापसी में हिकिड़ी ॿी ख़ुशि ख़बरी ॿुधाईंदुमि यकीननि थोरा एक्साइटेड थियो सभई हाणे उहा ख़ुशि ख़बरी कहिड़ी आहे इनाम निकिरण वारो लॻे थो मुंहिंजो इनाम त तव्हांजो निकिरी चुको आहे ख़ुशि ख़बरी जी ॻाल्हि आहे ख़ुशि ख़बर ॾिसूं त कहिड़ी ख़ुशि ख़बर आहे पर हीअं हलूं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ऐं हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे लू बिस्किट लू जा इहे सभु जेके बहितरीनु क़िस्म जी ऑफर जेके मौजूदु आहे टक टाइगर गाला ज़ीरा कैंडी लू जो को बि प्रोमो पैक वठंदा पंहिंजे पसंदि जो इन सभु जेके इनामात तव्हां हासिल करे सघो था इन में आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं हुन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो बि इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो है लियू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कयो हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम से ताबन के लू बिस्किट लू जा हिला तादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो तव्हां हासिल कंदो क़ुरान दादी ज़रिए ऐं ॿुधाईंदी न त इन में आहे शानदार कार मोटरसाइकिल उम्र जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ जेको 1 करोड़ रुपयो ऐं इहे सभु मौजूदु आहिनि। इहे ऑफर जेके बि टक टाइगर गाला ज़ीरा कैंडी इहे बि सभु जेके प्रोमो पैक्स में त पंहिंजे पसंदीदा को बि प्रोमो पैक वठी ईंदा ऐं इहो इनाम हासिल करण जी कोशिशि कंदा ऐं जिन सां गॾोगॾु चपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि चपाल मेज़बान चाहे आहे। हुन महिल फिक्स साहिब ॾे वेंदमि जीअं हुननि खे चयो त माना आम में हिकिड़ी कॉल आहे, पहिरियों कॉल रिसीव कयां। हलो सलामकुम। हलो जी जी हलो सलामकुम जी। पहिरियों वालेकुम सलाम भेण मुंहिंजी पहिरियों टीवी जो आवाज़ पंहिंजो बंदि कंदा। जी 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 पंहिंजो नालो ॿुधाईंदा, केरु किथां खां तारुफ़ कराईंदा पंहिंजो? शहर काजी अहमद खां हुरज़ादी उंडण। अमां खे भली कार बैंक प्रोग्राम सुबुह मेराण में जुमे जूं तव्हांखे मुबारक हुजनि। जी छा चवणु चाहींदो? शायदि कॉल ड्रॉप थी वई, पर थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। मूंखे एॾी ख़ुशी थी, उमेद आहे तीअं शामिलु थींदा रहंदो। पर ॻाल्हि ख़ुशी जी हले पई, जीअं मूं तव्हांखे चयो त हिकिड़ी ख़ुशख़बरी बि ॾींदमि। तव्हां न्यूज़ त किरण मराठा टेलीविजन जी ॾिसंदा हूंदव, ड्रामा बि ॾिसो था, एंटरटेनमेंट जेके बि फर्दर जेके बि मेरान टीवी बि न्यूज़ बि ॾिसो था, त उन में छा था ॾिसो हाणे ख़ासि तौर ते उन्हनि में हिकिड़ो सरप्राइज़ हिकिड़ी ख़ुशी बि जेको आहे तव्हां सभिनी लाइ शामिलु बि आहे, उन में हिकिड़ी नई नवाण बि जेको आहे थींदी। तव्हां छा चवणु चाहींदो उन हवाले सां? मेरान टीवी जी न्यूज़ जेतिरे क़दुरु मूं ॾिठी आहे त नंढा नंढा इशूज़, ॻोठनि में मसइला, नंढनि शहरनि में, तालके में, यानी माण्हुनि जो जेको आवाज़ु आहे, माण्हुनि सां को मसइलो थिए थो, प्रॉब्लम थिए थो, किथे पाणी बंदि आहे, किथे लाइट कोन्हे, किथे रस्तो टुटो पियो आहे, किथे को स्कूल जो प्रोग्राम आहे, किथे अस्पताल जा इशूज़ आहिनि, त मेरान टीवी उनखे कवरेज ॾे। जॾहिं मूं काफ़ी चैनल ॾिठा आहिनि त हो को वॾो इवेंट हूंदो, वॾो को मेगा इवेंट या इन्वेस्टमेंट वारा हूंदा या का उन लाइ का ब्रेकिंग न्यूज़ बि ॾींदा या कवरेज ॾींदा, पर मेरान टीवी यानी नंढे खां नंढो ॻोठ शहर उतां जे मसइलनि खे बि कवरेज ॾे थी। पोइ उहा टिकर जी सूरत में हुजे, उहा ब्रेकिंग न्यूज़ जे सूरत में हुजे, उहा फुटेजिस जे सूरत में हुजे। पर हाणे आऊं तव्हांखे थोरी इन में इज़ाफ़ो ॿुधाईंदे हलां त महांती स्लोगन आहे जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया काहींदा बहितरीन जेको आहे हीउ स्लोगन आहे, यकीनन उत्साह पैदा थिए थो। पर इन में नई नवाणा जेतिरा तव्हां जेके कैरेक्टर्स ॿुधाया त सुभाणे खां वठी इंशाअल्लाह मेरान टेलीविजन जेकी आहे न्यूज़ हूंदी उहा नई नवाण जिदत नज़र ईंदी। टेक्नोलॉजी जो बहितरीन इमोशंस इन में केतिरनि ॾींहंनि खां वठी मेरान टीवी खे नए अंदाज़ में मेरान टीवी जी न्यूज़ खे नए अंदाज़ में पेश करण लाइ हिकिड़ा जतन कया पिया वञनि, उनजो इंतज़ारु ज़रूरु आहे ऐं स्लोगन वरी ज़बरदस्त आहे। इहो ख़ासि तौर ते मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब जी शाइरी आहे, जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया गाईंदा अचूं, नवनि सुरनि में ज़िंदगीअ जा गीत पिया गाईंदा अचूं, जहां खे ॾियो मुबारकूं। त मेरान टीवी न्यूज़ जो इहो ज़बरदस्त स्लोगन आहे ऐं यकीनन केतिरनि ॾींहंनि खां वठी इन ते कमु कयो पियो वियो ऐं जेकॾहिं सुभाणे खां इहो नए अंदाज़ में का पेशकश थिए थी न्यूज़ जे हवाले सां त इहा सचमुच असांजे लाइ साईं टेलीविजन जे न्यूज़ जेके छा कनि उन्हनि खे नई नवाण नई चेंज टेक्नोलॉजी जे प्रोमो ऐं इमोशनल्स जेके इमोशन्स वग़ैरह थिए एनिमेशन ते हिन जो वरी नए अंदाज़ में यानी ख़ूबसूरत सेट डिज़ाइन कयो वियो हूंदो, जंहिंजी तयारी हली पई मूंखे ख़बर आहे। बिल्कुलु असां कॉल रिसीव करे वठां पोइ कंटिन्यू था कयूं। हलो सलामकुम। वालेकुम सलाम। जी मुंहिंजी भेण प्यारी पंहिंजो तारीफ़ कराईंदा? जी इहो कटिजी वई काल तव्हांखे वेलकम बैक ॿुधाइण थी चाहियां। जी 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 ॿुधायो जल्दी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सोणो नबी, आयो मुझो सोणो नबी, आयो मुझो मिठड़ो नबी। सब पढ़ो सल्ले अला
नूर मुजस्सम सरवर आलम सचो नूर मुजस्सम सरवर आलम सचो मदनिया महबूबे खुदा सब परो सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह वॾी महिरबानी भेण मुंहिंजी ॾाढो सुहिणे हंधि सुरीलो आवाज़ ॾाढो सुहिणो आवाज़ सुहिणी सना मूंखे ॾाढी ख़ुशी थिए अवां तव्हांखे मुबारक हुजनि आबाद हुजो हमेशह ख़ुशि हुजो थैंक यू सो मच उमेद आहे तीअं असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहंदव त रफ़ीक साहब अॼु छा मैसेज ॾियणु चाहींदोसि अची करे लॻो बि कीअं तव्हांखे मूंखे त अॼु इंतिहाई सुठो लॻो ज़बरदस्त ऐं ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहुं आउं सम्झां थो फर्स्ट टाइम आयो आहियां मुख़्तलिफ़ डेज़ ते असीं ईंदा रहिया आहियूं ऐं जुमे जे ॾींहुं ख़ासि तौर ते वरी ही प्रोग्राम ॾिसंदो ज़रूरु आहियां छाकाणि त सिंध जा ख़ूबसूरत नात ख़्वां अची वेहंदा आहिनि ऐं हिकिड़ो ज़िक्र थींदो आहे अलाह पाक उनजी हबीब ऐं सरकार जे बचनि जो ज़िक्र थींदो आहे सो ॾिसंदो आहियां पर फर्स्ट टाइम आयो आहियां मूंखे ॾाढो सुठो लॻो वरी साईं बिल्कुलु इन भलारी बरकत वारी जेका महफ़िल थी उन में शिरकत बि थी वई ऐं अॼु असां खां विछड़ी वियल साईं आशिक़ अरबाणी साहिबु उनखे बेटा जे हवाले सां ज़िक्र थियो ऐं नाले वारो असांजो शाइर साईं मुर्तज़ा ॾाॾाई उनजो इंतकाल थी वियो आहे त उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं वरी हिकिड़ी असांखे सुठी न्यूज़ बि हिते मिली त मेरान टीवी न्यूज़ नए अंदाज़ में नए रंग में जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया काईंदा अचूं त इन हवाले सां इहो त मुंहिंजे लाइ हिकिड़ो ॾाढो बसि इंशाल्लाह हाणे जेको मेरान टेलीविज़न जो ख़ुशख़बरियुनि जो जेको सिलसिलो जारी करे छॾियो आहे यकीनन तव्हां जेको हर ॾींहुं जेको हर ॾियारे जेको नई ख़ुशख़बरी ॿुधो अलाह सभिनि खे जेको आबाद ऐं थैंक यू सो मच आलम ठमेसर साहिबु तव्हां छा चवणु चाहींदो शॉर्ट में को मैसेज ॾियणु चाहींदो बसि मां इहो ई चवंदुसि त मेरान टीवी जे सथ खे अलाह तबारक व ताला अञा तरक़ी इज़ाफ़ो अता फरमाए छाजे करे जो जेके असांजी ॿारहाड़ियूं आहिनि या साईं साहिबु चयो जेके शहर में जेके नंढा नंढा इशूज़ थियनि था उन्हनि जी जेको बहितर नमूने सां तर्जुमानी करे थी माशाल्लाह तव्हांजा जेके उते नुमाइंदा आहिनि उहे महिनती आहिनि ऐं जल्दी में तव्हांखे उहा ख़बर पहुचाइनि था ऐं इदारो बि उन में का ॿक महसूसु नथो करे जल्दी उनखे नशर करे हिकिड़ो पैगाम जेको आहे मथियनि ताईं पहुचाए थो हिकिड़ी ख़ासियत आहे थैंक यू सो मच नाला मिठो मेर साहिबु ऐं थैंक यू वॾी वॾी महिरबानी साईं साहिबु तव्हां असांजे ॾेढ खां छा जीअं नाज़रीन हीअ जेका मिस थी हुजे उहो जेको असांजो मेरान टीवी ऑफिशियल यूट्यूब ते जेको आहे चैनल आहे उन ते जेको अपलोड थी वेंदो सब्सक्राइब कंदा शेयर कंदा लाइक कंदा बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा छो त हाणे तव्हांखे न्यूज़ जी जेकी अपडेट जेके नए अंदाज़ ऐं नए विजन सां तव्हांखे सुभाणे खां जेका तव्हां उते ॾिसंदव यकीनन इंजॉय कंदव ऐं इन सां गॾु गॾु आउं ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां ताउन कयो लू जेको तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर जेको तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था कहिड़ो ॿुधण में इलाही सुठो थो लॻे त इहे ऑफर जेके हासिल करे सघो था हिकिड़े सिंपल जे स्टेप सां ॿुधाईंदी हलां त लू जो को बि प्रोमो पैक चाहे उहो टक टाइगर गाला ज़ीरा कैंटी बेकरी बिस्किट या बेकरी नान खटाई हुजे उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांजी कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हूंदो उन में एंटर करे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल करे सघो था लेकिन इहा बि ॻाल्हि ज़रूरी तव्हांखे ॿुधाईंदी हलां जॾहिं तव्हांजो इनाम निकिरण जी सूरत में तव्हां उहो रैपर वापसि वठी आया छो त उन्हनि में उहो तव्हांजो कोड हूंदो त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो हली वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल करो इन सां गॾो गॾु टपाल मेज़बान तावन कयो ऐं इंशाल्लाह जेको सुभाणे ते वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजो जेको आहे ख़ुशि रहो आबाद रहो दुआनि में यादि रखिजो तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीमान खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़